नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ खाणी में बज़म तालिबुल मौला शाह खिपरो पारां अॼु दरगाह मंठार फ़क़ीर राजड़ में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा पीपी जे बानी मखदूम तालिबुल मौला जी 6वीं वरसी मल्हाई वई। वरसी जी तक़रीब खे ख़िताब कंदे बज़म तालिबुल मौला शाह खिपरो जे सदर मोहम्मद यूसुफ हिंगोर जो आयल महिमाननि जो थोरो मञींदे चयो त मखदूम तालिबुल मौला हिकु अदब ऐं सियासत जो इदारो हो। हू शख़्स बजाए शख़्सियत हो जंहिं मां अञा ताईं माण्हू सिखनि पिया। वरसी खे ख़िताब कंदे फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन राजड़ चयो त मखदूम तालिबुल मौला दुनिया जे हुननि शाइरनि मां हिकु शाइर हो जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ख्वाब में अची हिकु नात ॿुधण जी फरमाइश कई। वरसी खे ख़िताब कंदे मीर हसन मरी, अमर अब्बास भंबरो, हाजी खान बोज़दार, हादी बख़्श भंबरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त मखदूम तालिबुल मौला जी 6वीं वरसी जे मौक़े ते मखदूम तालिबुल मौला जी यादि में हिकु शानदार मुशाइरो पिणु थी गुज़रियो, जंहिंमें शाइर अमर अब्बास भंबरो, मुमताज़ बोज़दार, हाजी खान आतिफ़ बोज़दार, मोहम्मद रमज़ान कसीम, सखी महिमान राजड़, मीर मनवर दर्स, मोहम्मद हयात दर्स, फ़क़ीर मोहम्मद बख़्श राजड़, इमाम बख़्श मंगरियो, फ़क़ीर वली हिंगोरो, अला ॾिनो राजड़ ऐं ॿियनि पंहिंजे नक़ोल शाइरी पेश करे दाद वरिती। जॾहिं त वरसी जे मौक़े ते महफ़िल मौसीक़ी पिणु थी गुज़री, जंहिंमें सूफ़ी फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। बस में तालिबुल मौला खिपरो शाख तरफ़ां क़िबला तालिबुल मौला साईं अली रहमत जिन जे वरसी जी मुनासिबत सां संदुन यादि में मुशाइरो रखियो वियो हिते। क़िबला तालिबुल मौला साईं तमामु आला पाए जी शख़्सियत जा मालिक हुआ पाण, ऐं संदुन शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू हुआ जेको हर हिकिड़े अलॻि अलॻि पहलू ते ॻाल्हाइबो त उन लाइ वॾो टाइम खपे ऐं वॾा किताब लिखजनि। पर पाण मुख़्तसरनि संदुन शाइरी खे वठंदासीं त पाण शाइरी में तमामु संदुन आला मक़ाम हो ऐं तमामु वॾी वसी शाइरी कई अथनि। पर हिकिड़ी हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां त पाण खेनि इहो एज़ाज़ आहे जो संदुन हिकिड़ी काफ़ी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख्वाब में फरमाइश करे ॿुधणु फरमाई, जेको इहो एॾो एज़ाज़ आहे जो कम अज़ कम इहो कंहिं घटि शाइर खे नसीब थियो हूंदो। त इन मां संदुन शाइरी ऐं संदुन जेको शाइरी जी हैसियत खे माण्हू सम्झी सघे थो। ऐं संदुन सिंध सां मोहबत जेका उन जे बारे में ॿुधाईंदो हलां त संदुन सिंध सां मोहबत तमामु बेइंतिहा हुई जो पाण दुनिया घुमिया ऐं खेनि संदुन पसंदि जो शहर हो कोमरी, उते घणो वञणु थींदो रहणु, त कोमरी ते पाण हिकिड़ो किताबु लिखियो अथनि कोमरी जी सुबुह शाम। उन में जेको पाण लिखियो अथनि पंहिंजो शेर, त उन में हिकिड़ी जाइ ते फरमाइनि था, इन मां अंदाज़ो थींदो संदुन सिंध सां मोहबत जो त सभु कुझु मरी मगर न थिए सिंध जो सा मट, मञ बी न बी का ॻाल्हि को मारे विझे उफट, मां पंहिंजे मुल्क में बि थो सिंधी सॾायां, अजरक ते फ़ुख़ुर आहे जा हर वक़्तु पायां, हिन ॻाल्हि खे न तालिबे मौला लिकायां, हिन ते हज़ारे नाज़ मोहम्मद ज़मान आ, सिंधी जा मुंहिंजी मादरी पिदरी ज़बान आ। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु अल्हम्दुलिल्लाह बज़्म तालिबुल मौला शाह खिपरो तरफ़ां क़िबला मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं जिन जी 6वीं वरसी जी मुनासिबत सां प्रोग्राम दरगाह मंठार फ़क़ीर ते रखियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो बहितरीन प्रोग्राम थियो, जंहिंमें शाइरनि दोस्तनि पंहिंजी शाइरी क़िबला मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साईं जी शान में पढ़ियो ऐं इंशाअल्लाह अॻिते बि इहे अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। हिते दरगाह मंठार फ़क़ीर ते साईं तालिबुल मौला जी वरसी जी मुनासिबत सां खिपरे जी शाख तोड़े मंठार फ़क़ीर जी दरगाह जी शाख पारां मुशाइरो रखियो वियो आहे साईं जिन जी यादगिरी में। ऐं उन खां अलावा धरती ते सूफ़ीज़म ते कुझु दोस्तनि पंहिंजी शाइरी पेश कई आहे ऐं अहिड़ा ॾियारा अहिड़ियूं वरसियूं असांखे ज़रूरु मिलाइणु घुरिजनि उन्हनि जी यादगिरियुनि लाइ, उन्हनि जी दुआनि लाइ, त जीअं असांजो सूफ़ीज़म ते हलंदे करे प्यार ऐं मोहबत जो सबक़ु ॾेई सघूं। हिकिड़ी अहिड़ी अज़ीम शख़्सियत जी वरसी हुई जंहिं ते ही मुशाइरो ऐं प्रोग्राम रखियो वियो हो मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला, जेको हिकु तमामु वॾो शाइर हो ऐं उनजी शाइरी जेका आहे सो सिंध जो हिकिड़ो अहम सुतून आहे। काफ़ी जे हवाले सां जेकॾहिं सिंध में मिस्री शाह खां पोइ जेको शाइर आहे त उहो मखदूम तालिबुल मौला आहे, जंहिं काफ़ी खे तमामु सुहिणे नमूने लिखियो ऐं संदसि काफ़ियुनि जा किताब बि छपियल आहिनि। संदसि शाइरी अमूल आहे ऐं संदसि शख़्सियत सियासी हवाले सां, अदबी हवाले सां ऐं रूहानी रहबर जे हवाले सां तमामु सुहिणी
जंहिंजी छा ॻाल्हि कजे उनजे मुनासिबत सां जेका अॼु वरसी मल्हाई वई बज़म में तालिबुल मौला शाह खिपरो जे तरफ़ां सॼे दोस्तनि शिरकत कई ऐं अहिड़ियूं वरसियूं अहिड़नि बुज़ुर्गनि जूं मल्हाइणु घुरिजनि ऐं हिते जेको सो मोहबत ऐं अमन ऐं प्यार जो पैगाम मिले थो। क़िबला मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साईं जिन ॼण त हिकु ख़ुदि पाण इदारो हुआ ऐं हुन पाण केतिरा ई इदारा बि ठाहिया जंहिंजे करे हुनजी जेका शख़्सियत जेका आहे तमामु अज़ीम आहे ऐं उनजी जेका वरसी जी मुनासिबत सां अॼु जो जेको हीउ प्रोग्राम मुशाइरो जेको थियो त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि त जीअं हुनजी शख़्सियत खे असीं बार बार वरजाए उनखे यादि करे हुनजे ॾिनल जेको सबक़ु आहे उन ते असीं हलूं ऐं पाण में मेठ मोहबत ऐं प्यार सां रहूं। ऐं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साईं जिन हिकु बहितरीनु शाइर हुआ। हुन पंहिंजी शाइरी ज़रिए अमन जो पैगाम ॾिनो छो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, वली उल्लाह बुज़ुर्गनि जी धरती आहे। ख़ासि तौर ते सिंध में जेका हिन वक़्तु मज़हबी इंतिहा पसंदी खां बि वधी करे जेका मज़हबी दहशतगर्दी जी लहर पखड़ी आहे आउं सम्झां थो त उन खे रोकण जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अदब हिकिड़ो अहिड़ो मोर्चो आहे जंहिं असां उन शइ जी निंदा करे सघूं था। असां सूफ़ी अज़म खे तरजीह ॾेई सघूं था। सूफ़ी अज़म ज़रिए ई असां इन्हनि जेके गासिब आहिनि असां उन्हनि खे हाराए ऐं पंहिंजी सिंध धरती जे अमन ऐं सकाफ़त ऐं कल्चर खे बचाए सघूं था। सूफ़ी अज़म वाहिद रस्तो आहे जंहिं ज़रिए हिन मज़हबी इंतिहा पसंदी खे असां रोके सघूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।